तव्हांखे इन ख़ुशियुनि जो सिदको लखे करोड़े ख़ुशियूं अता करे। इलाही आमीन। असां समेत जिन जिन भी हिन पाक ज़िक्र में ड्यूटी ॾिनी आहे या असां खां बाद जेके ॾींदा मौला उन्हनि सभिनि जी ड्यूटी पंहिंजी बारगाह में क़बूल व मक़बूल फरमाए। जेतिरा मोमिनीन भाइर हिते मौजूद आहियो या जेके हिते मौजूद न आहिनि, मौला हिन पाक ज़िक्र जो सदको, पाक मीलाद महफ़िल मीलाद जो सदको, तहां जूं नेक दिली तमन्नाऊं दुआऊं पंहिंजी बारगाह में पूरियूं फरमाए। इलाही आमीन। इलाही आमीन। बानियान जो ये तमाम मौला पंहिंजी बारगाह में क़बूल व मक़बूल फरमाए। मौला बानियान जी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फरमाए। मौला तव्हां असां सभिनी मोमिनन जी साईं साजन जोगी साहब, मौला असां सभिनी जी रोज़ी रिज़्क़ ऐं घराणनि में पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल करे। इलाही आमीन। इलाही आमीन। जेके जेके दिलनि में नेक दुआऊं तमन्नाऊं खणी आया हिन पाक महफ़िल जो सदको मौला पंहिंजी बारगाह में क़बूल व मक़बूल फरमाए। इलाही आमीन। आख़िरी क़सीदो ऐं तव्हां जूं दुआऊं वठंदासीं। मौला तव्हां सभिनी खे शाद आबाद रखे, जिथे भी हुजो पंहिंजे बचड़नि सां पंहिंजी फैमिलियुनि सां शाद आबाद हुजो, ख़ुशि हुजो। इलाही आमीन। इलाही आमीन। बा इको वारो मौला बेहतरीन तहां ऑपरेट कयो इको, मौला तहांजे रोज़ी रिज़्क़ में भी रहमतों बरकतूं अता फरमाए। इलाही आमीन। आख़िरी मौला रज़ा सरकार जी शान जो कसीदो जीअं तहां हुकुम कयो आहे, ऐं हिकिड़ी ख़ासि दुआ मां ज़रूरु घुराईंदो हलां त जेके असांजा ज़ाइरीन वया हुया सफ़र इश्क में ऐं हुते उन्हनि सां हादसो पेश आयो, सफ़र इश्क ते वया हा, यकीनन शहीद आहिनि, मौला उन्हनि खे जवारे रहमत में जगह अता करे। जेके ज़ख्मी आहिनि मौला जल्द अज़ जल्द उन्हनि खे मौला सैयद सज्जाद अलैहिस्सलाम जो सदको शिफ़ायाब करे। इलाही आमीन। ऐं बिलख़ुसूस असांजा जेके फ़लस्तीन में मुसलमान भाइर शहीद कया वञनि था, मौला उन्हनि जी ग़ैबी मदद अता फरमाए। इलाही आमीन। इलाही आमीन। मौला तव्हां सभिनी खे शाद आबाद रखे। हो नहीं मौला रज़ा जो को सानी, हो नहीं मौला रज़ा जो को सानी, ओ मिले ज़वारन के थी मेहमानी, जन्नत माचे थी मामी, हित सोनी सबील सजाए, रोज़े जो तवाफ कराए, रब को सरजे में मिलाइया, जेका खालिक जन्नत बनाइया, उहा मौला रज़ा जी शाहिया, मशहद में जन्नत अहद शिफा जो दरिया, हो हिते हद शिफा जो दरिया, हिता मिलंदी शफायत सरिया, जेको न मञे मुनकिर आ, अज़मत में मौला ज़ीमा, लुकमान जो ॾेही हकीमा, जंहिंजी ख़ालिक इज़्ज़त वधाइया, हो जेका ख़ालिक जन्नत बनाइया, उहा रज़ा मौला जी शाहिया, मशहद में जन्नत हिकमा मिन मशकूरा। साईं किबला इएं ॾिठो वञे त पाक मौला रज़ा सरकार जी बारगाह हितां काफ़ी दूर आहे, पर जेके तव्हां सां मोमिन आहियो इन्हनि जे लाइ काई परे न आहे, छो जो हर मोमिन खे पाक मौला जी बारगाह हिते समायल हूंदी आहे, या आहे न किबला, इन ते ई मिसरो आहे। बिस्मिल्लाह। हर हिकमा मिन मशकूरा, तोड़े जो मौला दूरा, पर पोए भी ॿुधंद ज़रूरा, जा आस हूंदी आ दिल में, मशहद जो सखी हिक पल में, कंदो बेशक सब्र जी सणाइया, हो
जेका ख़ालिक जन्नत बनाई उहा मौला रज़ा जी शाहिया मशहद में जन्नत आवाज़ रहो किबला उलमा ताईद कंदा आहिनि बुजुर्ग चवंदा आहिनि त जिथे पाक मौला रज़ा सरकार जी शान बयान कयो उते ज़रूरी आहे लाज़मियात उन्हनि जी मासूमा भेण साइण मासूमा कुम जी शान ज़रूर बयान थे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मासूमा कुम जो वीरा मौला लजपाल अमीरा हर हिक मोमिन जो पीरा वालिया अर्श लाजो गर आहे अज़ीम रज़ा जो हित झुकंदी सारी खुदाइया जेका ख़ालिक जन्नत बनाई उहा मौला रज़ा जी शाहिया मशहद में जन्नत रही सही जिंदगी सारी आस साईं आखिरी मिसरो आहे शायर जी मेहनत ऐं ॿुधो आस कहिड़ी आहे ॾाढी ख़ूबसूरत आस आहे पाक मौला रज़ा सरकार खां दुआ गुआहियूं जेके पाक मौला रज़ा सरकार जी ज़ियारत करे आया आहियो उन्हनि जी बारगाह जी मौला उन्हनि खे ॿीहर बि पंहिंजी बारगाह जी ज़ियारत नसीब करे ऐं जिन खे उन्हनि जी बारगाह जी ज़ियारत नसीब न आहे थी हिन पाक ज़िक्र जो सदको मौला तव्हां ऐं असांखे जल्द अज़ जल्द पंहिंजी बारगाह जी ज़ियारत नसीब कराए इलाही आमीन आख़िरी आस बि इहा ई आहे बिस्मिल्लाह मशहद प्यारे बेशक अदना ही सलीमा पर मौला रज़ा तकरीमा मुझी हैसियत न काया जेका ख़ालिक जन्नत बनाई उहा रज़ा मौला जी शाहिया मशहद